Subscribe to our channel Sin TV HD Drama and press the bell icon for the latest updates. मशकिरन जो गोट तई मशकिरन जो गोट तई हाँ मानी कल खाटो कोरोना खातो थई रुपया दा है ना उम्र में अलाई केड़ा काम तो करे पियो बस कर सॼी रात हिकिड़ो मूंखे मच्छर ने पटियो आहे वेठी थी वरी मुंहिंजो दिमाग़ पई थी चटी हाणे पंहिंजा सुर बंदि कर त मां मानीअ जो गपो खाई वठां अधी को भी नाए घट के खां सब चढ़ियल हिते चोट तई मशकिरन जो गोट तई मशकिरन जो गोट तई किथे काॾे वियो बाहे लगाई के तो गोले पियो हां केरो किथे आ इहो तोरो भा उठ पकी किथे आ ओ जो भाउ वलू उम्र जी सादत हासिल करण जे लाइ वयो आ सऊदी भाई गुरु नगला वो कानून के गुरबला जे कानून के गुरबला त कानून पाण ही गोली दुस तू छो हो बाहो हयुआ वडा साथ खणे पियो मैं वारा बाबले सिपाही ॾिसो दाह के कई मानी दाल कई छा अतो कड मानी तो खाई पियो मां पाणे हो पिनी आई है ना इहा बिगड़ कायूं तो वने पियो मैं सजानी मूंखे उम्मीद आ त तू कानून जी मदद जरूर कंदे उन करे वलू जी घर जे त मूंखे फोन डी कजा हाज़ुर कानून तो जी मां मदद कंदस रुगो हाणे हिन वक्त तो छड़ो ठीक आ मानी ॾे खयो वञो अल्लाह ना जा वंड वठबो आहे पूरी सही ड्यूटी कंदो आयो ने भागा हेले जा पुट इता बे खाई उठो वने पियो आया को होरे अबे भी पुट जाने हो पुट पखी जाने मजो नेड़ा में अरे मानी बड़ा सही अथवारे के खाई मुझे छणार मां प्लीज इनकार न कजां बाबा तो लाए ए चाहे पापा मोकलिया बुख में मरण चाही थी तो तुझी मर्जी असा तो मिथ कोन कनासे त तू नरण कर ओ बांदर जा भाईटिया पापा निपणे के खारा मुझे लाई डब रोटी केक खणी अच छाजला भूख मरंदस आवा सब भोलन के भूख मारिंदस जल्दी कर केक कई डब रोटी खणी आ वना मूंखे रुपए मां 5 रुपया पक्का इहो कम मवाली कयो आहे अॼु जे लालू तो न रोकी हां त मां मवाली जूं खंजियूं खणी चञा चाचा कलू तू परेशान न थी पावली पाणे मोटी किथा मिलंदी मूं सॼो ॻोठ ॻोल्हियो आहे पावली किथे बि कान्हे का अमा तू पावली के गोलियां सॼे गोठ के छो गोलियई हिन मवाली मूंखे ॿोलायो हिन मवाली खे मां कतई कोन छॾींदुसि चाचा कलू जज्बाती न थी सघे तो वलू व्याजी पलांद में पावली का अगवा करायो हुजे हां बाबा वल्लू व्याजी भी वडो लूसी अथई सॼो ॾींहुं गुज़री वियो आहे अची सिज लड़ियो आहे जे था ॻाल्हि कयूं त ख्वार था छूं जे माठ था कयूं त बि ॻाल्हि सुठी न आहे न मूंखे त लॻे थो त वलू केस तां हथ खणाइण जे लाइ पावली खे अगवा कयो आहे लालू तूं कुझु कर तूं मुंहिंजी धीअ खे ॻोल्हे आ बाक़ी ये गोश्त जी बोरी खां कुझु बि कोन थींदो ख़बर नाहे मुंहिंजी धीअ कहिड़े हाल में हूंदी अमा कंहिं न कंहिं शादी हाल में त हूंदी लालू हल चली ॻोल्हा कयूं पाण ई को न को पतो लॻी वेंदो हा हलूं था तू रुगो तयारी कर बिच्छो छाजे लई वनी डा खणिया निकल बस ब डब रोटियूं बिल्ली के खाराइनस छा 15-20 डब रोटियूं ऐं केक खणिया वञ जल्दी करा ना ॿिया खणिया
सखियाणी 100 जो नोट ॾियाराया मां वार खुदा जी को भाई मुंहिंजो नालो सेठियाणी आहे सेठियाणी तूं मुंहिंजो नालो छो थो मटाए पियो सेठियाणी सिर ॾींदी आहे पर सुर कंहिंखे न ॾींदी आहे हल भला सेठियाणी 100 रुपया ॾे मां वटि मटियल कोन्हे अदा माफ़ कर मटल ना आहे त ॿधो ई ॾेई छॾ अलाह तोखे ॻाढ़ो घोट ॾींदो कारा अॼुकल्ह कंहिंखे पसंदि ई न आहिनि न चवे छा थो गलथड़ी थी छा फ़क़ीर आहियां पकड़ी जानी नथो छॾे पियो चयो मां त माफ़ करे सखियाणी केतिरनि खे माफ़ करे केतिरनि खे माफ़ कया ही त सभु कंजूस वेठा आहिनि हर हर थी चवां त मुंहिंजो नालो सेठियाणी आहे वरी सखियाणी बाहि लॻई तोखे कंहिं मचराए मोकिलियो आहे ॾाढो मोटो आहे पिने छाजे लाइ थो पियो हाणे तुंहिंजे इन हिकिड़े 100 जे करे पंहिंजूं मां अखियूं कोन कढंदुसि न मां बि वलो व्याजी जी भेण आहियां हिकिड़ो रुपयो बि कोन ॾींदीसांइ हा मां बि छिते कुते जी गिग आहियां कोन छॾंदोमांइ हिन ॾींहुं हिकु 100 जो सवाल आहे ॾेण न आई ओम्बा टाकीअ फाटा मूं वटि कोन्हनि के 100 रुपया पोइ 50 जो नोट ई खणी ॾे आ यादि कंदी सोनी औरत जे लाइ हिन फ़क़ीर वटि ख़ासि पैकेज आहे नाहे 50 बि हल 10 ॾेई छॾ कहर पिया आहे कोन्हे मूं वटि पैसो ई कोन्हे चङो भला हिकिड़ो रुपयो ई ॾेई छॾ उहो बि नाहे रस्तो छॾ त मां वञा भला काली नमूने हिकिड़ो बुझो ॾेई वञ सुबुह सां ॿुनी करा अरे बुझो ॾियणो आहे बेगैरतनि जो कमु मां तुंहिंजी चङी तरह थी खल थी सेकिया निभागा फ़क़ीर त फंदो न त निसोरो गंदो सेठियाणी सिर ॾींदी आहे कंहिंखे सुर ॾींदी कोन्हे अलाए छा थो ॻाल्हाए निभाग मिठल मिठड़ा ॿी ॻाल्हि ॿुधी अथई ॿी ॻाल्हि किथां ॿुधमि तो तव्हांजा सीने जो पहिरियों डायलॉग चयो आहे मिठल मिठड़ा राति पावली पंहिंजे चाहींदड़ सां निकिरी वई अथई ओ चिलकणी मुंहिंजी प्यारी ईअं किथे इल्ज़ाम न हणबो पावली वई हूंदी पंहिंजे नानाणे घुमण अलाए ॻोठ में त इहा ई ॻाल्हि थी हले ॻोठ में त ॻाल्हियूं माणे हलाईंदी आहे ॿियो केरु आहे ॻोठ में इहो इल्ज़ाम आहे पावली जे मथां मिठल मिठड़ा तूं बि त कुझु सोच न चिलकणी मूंखे कसम आहे तुंहिंजे कारनि वारनि जो मूं ॾाढो सोचियो आहे ख़्वाबनि में 3-4 बंगला ठाराया अथमि उन में 4-5 ॿारनि पिटड़ा भॼंदा था वतनि वरी सुबुह थिए थो त सोचां थो त सोचण सां त कुझु कोन थींदो ॾिस मिठल अम्मा मूंखे कॾहिं बि न परणाईंदी इन जे करे मां सोचियो आहे त मां शादी ज़रूरु कंदसि शादी करण लाइ त मां बि तयारु आहियां जेकॾहिं मां संग न ॾींदी त मां छा कंदुसि तॾहिं त मां चवां थी त मूंखे हितां वठी हल असां ॿई हितां के ॿी जाइ ते शादी कंदासीं ऐं ॿुध जेकॾहिं तूं मूंसां शादी न कंदे न त पोइ मां मवाली सां भॼी वेंदीसांइ छा मवालीअ सां हा हले हिन बंदूक पर ठका न कढियो मश्किरन जो गोठ थई साहब अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम वालेकुम सलाम केरा खुशई साहब बाबा मूं तोखे ॾाढो ॻोल्हियो मसे मूंखे थाणे ते मिलियो हा मां थाणे ते न आहियां वेंदो तो जहिड़ा वांदा अची चांहियूं पीअंदा भला हिकिड़ी ॻाल्हि त मूंखे ॿुधाए तो अञा ताईं वल्लूअ खे छो न गिरफ़्तार कयो आहे अड़े रे तूं ॻोठ जे चङे मुड़ुस जो माइट आहीं या तूं सेठ धनु जे पुफी जे मासा जो पुटु आहीं न साहब मां लालू आहियां लालू इहे सम्झो कख पती बाबा तूं केरु थींदो मूंखां पुछणा मां कंहिंखे गिरफ़्तार कयां न कयां या मुंहिंजी मर्ज़ी आहे खबरदार जो ॿीहर मुसाइड़ी हुजक थी न सवार जे केस में चालान करे छॾींदुसि ॾे ख़बर साहब अॼु भला मिर्चनि सां मानी खाधी अथई या ॾाढो कड़ो थो ॻाल्हाई तूं हद जो अमलदारी मां फरियादी आहे मुंहिंजो इहो हक़ आहे त मां तोखां पंहिंजे केस जे बारे में पुछी सघां बस कर को हक़ न आहे तुंहिंजो कानून फील्ड मस्त आहे असां हिन इलाइक़े जा भाषा ॾे ख़बर साहब ज़ाल जो खाधल ई सफ़ा छितो पाए लॻो पियो ई चुप करे हली वञ त इहा बा तोखे साड़े छॾींदी साहब मां अवाम आहियां मुंहिंजे टैक्स मां तोखे पघार मिलंदी आहे तूं वल्लू खे गिरफ़्तार करे न त मां तुंहिंजे ख़िलाफ़ अदालत में वेंदुसि तुंहिंजे एसपी साहब खे बि दरख़्वास्त ॾींदुसि प्रेस ते वेंदुसि धरणो हणंदुसि एहतजाज कंदुसि त हीउ जेको पुलिस ऑफिसर आहे ॾोहारियुनि सां बिटा मेलनि में खदड़नि जा होटल हलाईंदो आहे लालो दाबा ॾाढे असां कोशिशि कयूं था वल्लू खे जल्दी गिरफ़्तार कंदासीं सिपाही लालू ॾे चाह त खणी आ ईअं करे कबा के वल्लू न वियो त पोइ छा थो सम्झी था चाह खणी आ मश्किरन जो
मश्किरन जो ॻोठ अथई मश्किरन जो मश्किरन जो ॻोठ अथई मश्किरन जो मश्किरन जो ॻोठ अथई मश्किरन जो मश्किरन जो ॻोठ अथई। अरे छोरा तू केॾो न चरियो आ तोखे कहिड़ी ज़रूरत पई कलुअ खे दॿाइण जी हाणे भर नी पावली। हाँ छो न मां पाणी पावली खे हथ कंदुसि पावली मुंहिंजो प्यार आ पावली सुल्फीअ जो सूटो आ चरस जो झूटो आ किथां न किथां ॻोल्हे हथ त कंदो छा बा कहिड़ी ख़बर त पावली काॾे वई अलाए मरी वई आ अलाए भॼी वई आ इहा ख़बर नाहे त काथे आ। कलुअ जो रुपए मां सोराना तोते शक्का निभागा तोते शक्का। बाबा मां बि नचन में होसि इन जे करे अनाप शनाप बकी हुयुसि बाक़ी मां को ठाणे लाच जो माण्हू अगवा कंदो आहियां ये तू हरू बरू ग़लति बि थो सम्झी। खबरदार मवाली तो मुंहिंजी धी पावली में हथ विधा मां हिन वाहोले सां तुंहिंजा ये किना हथ कटे छॾींदुसि सॼे ॻोठ खे जे ख़बर पवंदी त कलू कहिड़ो वॾो कारनामो कयो आहे। अरे परे थी बाठे जी ॾाण टाटा थधो थी परेशान न थी ख़िदमत करे वेठा हूं न बाबा तकड़ी साई बोतल खणी आ त चाचो ठरे साई बोतल वञी पढ़े खे प्यार अॼु मां तुंहिंजी मुंडी कटे छॾींदुसि नहीं दे को भी ना आए घट के खां को भी ना आए घट के खां सब चढ़ियल हिते चोट अथई मश्किरन जो मश्किरन जो ॻोठ अथई मश्किरन जो मश्किरन जो ॻोठ अथई। हलड़ी बंदूक तुझो ठका बे हाल वाल बागड़ियानी बत्ती दीन न बनन में फेरा ॾींदी। बंदूक ना हो जा मुझे नालो राधा हो जे राधा मां त पंहिंजा हिते गिदरा ही छां घुमण आई हो जा तू छो छुकल वांगण जड़ो मोके बिठो जी मुते मुहांडरा। माई बागड़ियानी मां पंहिंजी चिलकड़ी खे पियो ॻोल्हियां। हां चिलकड़ी का माचीस जी तीली हुजे विञाए जी गई हुजे छा। न बागड़ियानी इन सेठाणीअ मुंहिंजी चिलकड़ीअ खे कैद करे रखी छॾियो आ सोचा पियो मता निकती हुजे त दीदार करे वठा। हुकुम कंदो हुजे मां इन तावीज़ जनवारी खे सुञाणी थी हुजा अहिड़ो तावीज़ कराए ना हिक टिक हुजे। न इन माईअ खां तावीज़ न कराइजे अॻे बि तावीज़ कराए मांस कम वरी आंगूठो दिल थी जे त बम वञी ठोकियास। ए हक ना उन खबम ना हणदो हुजे मां बी माई जी ॻाल्हि करां उन खां तावीज़ कराए ॾियां मुंडी त टिक हुजे पर महांगी हुजे। महांगी अरे हुकुम कर चरी पैसा ही पैसा पैसा के ॾिठो अथई या मिठ लॻे ॾिठो अथई बिह 1 2 3 4 हाल 400 अथई वठ। हाणे मां पैसा घटि करायां तावीज़ वठंदी हुजां माई खां कर मां बूटनि जो दुकान त बीठी हुजां। हां हेॾे कंदो हुजे 4 6 मां जेको हुजे न इहा चिलकड़ी त ना मिलंदी हुजे बाक़ी केड़ी मिलंदी बाक़ी हा मिलंदी हुजे जेका होटलन ते ऐं मेलन में लॻाईंदा हुजन बाजार खे सिंगारींदा हुजन बाक़ी साह वारी चिलकड़ी त कोन मिलंदी हुजे। बागड़ियानी न कर बेली कुछ कर मुझो मां मरी वेंदो से चिलकड़ी खां बगैर। मरंदो हुजे त मरंदो हुजे मुझे कड़ो घर मां भी तो हुजे चिलकड़ी का सवा मरी भी तो हुजे मानी ना खाई तो हुजे हा ना मच्छी कंडा थे गयो हुजे फूकणे मुहांडरा। अच्छे के मानी का चुपचाप करे मानी का जे न करो कयो दिर खबरदार मानी खाइण का इनकार कई त पो गोली खाइणी पंदई। हा मानी खावा दी पेट सां केड़ी कावड़ा ही छाए बसर के मुक्का नी मानी सां खाई छ। मां बसर कोन खाईंदी आ मां गोश्त खोर आया मुखे 5 मिनटन में हिते गोश्त खपे न त मां तोखे खाई छदम। माई या मास्तरियानी इए बसर उछला आयो दई जे मास्तरियानी चाक उछला हनंदी आ। हल हिकड़ो मिनट गुजरी वियो थई 4 मिनटन का पो तू हिन फानी जान में कोन रहिंदे वन गोश्त खणिया। हिनन के मां छितो करे न मारिया त मां त सुरीली जी धी न आया। पावली तू मानी छो न खाई उन करे जो मुके भूख न लगी आई मां मुफ्त जी मानी कोन खाईंदी आ त पो ठीक आ मानी सा गड बिल मोकले दो।
नाव ते 1000 जो नोट जरा आहे फ़कीर तुंहिंजे दरवाज़े ते आयो अथई अम्मा आख़िरत चङी थींदई फकीर खेर त आहे पिणे जो घर समझी घिड़ी पियो आहे चङो हाणे माफ़ कर असां वटूं पाणी तौर चटींदा तोखे छा ॾियूं वाह वाह सुनंदा जबल सुभान अल्लाह माई तूं त भाग वारी आई तूं त बादशाहज़ादी आई फकीर इहो फंद छॾ हितां कुझु कोन मिलंदी हिकु ॿियो दरताण जेको शख़्स गुम थी वियो आहे उहो मोटी ईंदी जेके हलिया विया उहे वापसि ईंदा तुंहिंजे घर में डांबर थो वसे मुंहिंजी अम्मा हा मुंहिंजो मतिलबु आहे अंबर थो वसे पर तोखे नज़र नथो अचे फकीर साईं दुआ कंदो जे बाबो हक बाबा साईं ग़लति चई गई हुजा माफ़ कंदो जी बाबा के बलोची हाणे मां जेको पंहिंजी ॼमार में कमायो हुजे न बाबा साईं किबला मां उहो सभु सोन मीन दूरूं हिकु सभु कुझु तुंहिंजे मां आस्थान ते छॾे आई हुजा अम्मा जी बालकी ये सोन ये दौलत असां फ़कीरनि खे न खपे असां इन्हनि दौलत खे तलाक ॾेई छॾी आहे बसि सॼे ॾींहं में हिकु वेलो मानी खपे अम्मा हिकु मुर्शद सगोरा तुंहिंजी दुआ सां मूंखे मुंहिंजो बापू मिली गयो हुजे तोखे पाण ख़बर हुजे चरियो हुजे अलील हुजे हिकु लटा कपिड़ा फाड़े घुमंदो हुजे हाणे उहो तुंहिंजी दुआ सां चाक चङो भलो थी गयो हुजे हाणे गिदरा का हुजे वञ अम्मा बालकी वञ बेड़ा पार थई किबला हुजे दुआऊं कंदो हुजे कृपाऊं थी वेंदी हुजनि हिकु दुआनि में ज़ात कंदो अची फकीर साईं मुंहिंजी धी किथे आहे अम्मा जी तुंहिंजी धी मोटी ईंदी पर ॿी ख़ुशख़बरी बि आहे तुंहिंजे लाइ कंहिं शैतान खे न ॿुधाइजां बनी बछड़ खे न ॿुधाइजां पखी पखण खे न ॿुधाइजां मूंखे ॿुधाइजां ख़ुशख़बरी कहिड़ी ख़ुशख़बरी अम्मा जी तुंहिंजे घर में सोन जी देग छा हा ऐं इहा देग असां ई कढी सघूं था दीपावली हफ़्ते खन में मोटी ईंदी ऐं ईंदड़ साए सुमार ते मां तोखे इहा देग कढी ॾींदुसि हाणे मां हलां थो ॿिया दर पिंजणा फकीर तरस भला खेर खणी अचां खेर तव्हां के कम जा न आहियो तव्हां खां हिकिड़ो कंगलो कान नथो पकड़जे अड़े मूंखे ॾिसो मां वॾा नांग पकड़िया आहिनि नांग साहब जोगी जो पुट ई या नांग पकड़ींदो मां माकू ॼट अड़े मूं त मिसाल ॾिनो त तव्हां खां हिकिड़ो खसीस वलू नथो पकड़जे मूं वॾनि ॾोहारनि खे पकड़ियो आहे साकाए विधो साहब ही वल्लू वॾो सियाणो आहे कल्ह मूंखे ॾिसी मस्जिद में घिड़ी वियो वरी अंदरां दर बि बंदि करे छॾी सम्झीसि मां पाण वलू जे घर ते रेड कंदुसि इहो वलू कहिड़े बाग जी मुरी आहे जेका असांखां पटिजे नथी साहब वलू मूली न आहे किचरे जो दॿो अथई दॿो पुलिस खे ॾिसे थो त घोड़ो थी थो वञे वलू खे पकड़णु ॾाढो ॾुखियो आहे सिपाही सुमर ॾुखे खे सुखो बणाइण मुंहिंजे खाॿे हथ जो खेल आहे तव्हां कॾहिं कब्ज़ी न आहे ॾिठी केतिरियूं मूं टोंटियूं भञी छॾियूं इन वलू व्याजीअ खे मां हथ कड़ियूं हणंदुसि मां साहब तूं छा पर कंहिंखे बि ताक़त कोन्हे जो वल्लूअ खे पकड़े वल्लू भॼण जो ॾाढो तिखो मां बि भॼण में घटि न आहियां मिर्चनि जे पुड़े ते वेही अहिड़ो भॼंदुसि रुगो ज़ूसट ॿुधंदो पोइ रुगो मुंहिंजे लाइ शाख ॻोल्हिजो मश्किरन जो गोठ तई मश्किरन जो गोठ तई मश्किरन जो गोठ तई मश्किरन जो गोठ तई चटाकलू मूंखे वल्लूअ में पूरो शक अथई मूंखे वरी निभागे मवाली में शक अथई हा ॿई वॾा लाह अथई मां ॿिन्हिनि जा लाह कढी छॾींदुसि चाचा कलू लाह कढण हारिन जो कमु आहे तोखां इहो कमु कोन थींदो लालू मुंहिंजी धी वई आहे मुंहिंजो रत थो टड़काजे उबरे थो मुंहिंजो रत थो टड़के ॾे ख़बर चुल्हे ते वेठो ई आहे ही मामलो गैरत जो आहे गैरत कर कावड़ खे छॾे अरे लालू मूंखे सम्झ में नथो अचे त मां कयां त छा कयां हेॾो सारो मथो थी पोइ बि तोखे ॻाल्हि सम्झ में कान थी अचे ॾे त ख़बर तुंहिंजे दिमाग़ खे आफ़री थी पई आहे थुल्हो थी वियो आहे ओ चाचा मुंहिंजो हेतिरो दिमाग़ आहे पोइ बि मां सभु सम्झां थो ॿुधा भला
तोखे छा थो सम्झ में अचे? मूंखे इहो तो समझ में अचे त हक़ीक़त में तुंहिंजा वार आहिनि अच्छा तो रंग हणी कारो कयो आहे। अरे हेॾे मां पावली जी थो ॻाल्हि कयां, तूं वरी मुंहिंजे अछनि वारनि जी ॻाल्हि थो करी। अच्छा 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 मुंहिंजो मतिलबु इहो आहे त जेकॾहिं माण्हू खे ॻाल्हि सम्झ में न अचे न त कंहिं सम्झ वारे खां सलाह वठे। भला इहो सम्झ वारो माण्हू केरु आहे, ॿुधा मूंखे। सेठ धनु धोबी जेको हणंदो आहे वॾी गोभी। चाचा कलू हल त सेठ धनु खां हली सलाह था वठूं। मस मस अकुल वारी ॻाल्हि कई अथई, लख जी ॻाल्हि कई अथई। हल त हलूं। हलो हल हल चित्र तव्हां चुगो मां अचां थो। हिते लिको वेठो ही, हुते पुलिस तोखे ॻोल्हींदी थी वठे। ईअं थी पुलिस ॻोल्ही जे नेब वारा सियासतदाननि खे था ॻोल्हीनि। अरे वल्लू कंहिंखे वणे चाहे न वणे विचा गिरह ज़रूर खणे। अरे मां त मजबूर आहियां जो पुलिस मुंहिंजे पुठियां आहे, वे त मच्छरनि में पियो आहियां। तूं जी छो अचे फिटिया जो हिते बचे पहुतो आहीं? अदा वल्लू मुझां वॾो वेल अथई भाऊ। दीन दुनिया में ॻोल्हे ॻोल्हे हिकिड़ी महबूबा कयमि, सभु धारे वाल खणी आ। छा मतिलब? पावलीअ खे धारे लाइ अगवा करे विया आहिनि। चाचे कल्यूअ जो वरी मूं ते शक आ, उहो ते तो अगवा कई आ। हाणे ॿुधा मां अहिड़ो बूथ मुंहिंजो आहे जो मां माण्हू अगवा कंदुसि। पंज पाड़े मां को कुतड़ो गुलर खयमि, ॿिली खयमि या कंहिंखां शइ खचमि, एतिरो करे सघां थो न। पोइ बि चार चार कुहारियूं हिकिड़े कन में लड़काईंदो मूंखे ॻोल्हींदो थो वञे। सुभाणे जे मां पकिड़िजी पियुसि न त चार कुहारियूं हिकिड़ो मवाली बचंदुसि। ॿुधा जीअं न तूं न पुलिस खां लिकी हिते वेठो, मां बि ईअं लिकी अचे हिते वेठो आहियां कल्यूअ खां पंहिंजे छोरे खां। हाणे हिते गॾु रहंदासीं ॿई, हिन हिकिड़ी खट ते ॿई गॾु सुम्हंदासीं, ईअं त सही आहे न? चरियो थियो ई छा? मां सॼी ज़िंदगी पंहिंजी ज़ाल सां ई गॾु कोन सुतुसि, त तूं वरी हिते रहंदे। तॾहिं त शादी कोन थी थिए। ज़ाल सां बि नथो सुम्हे, वरी आसरो बि करे थो शादी कयां। हेॾी उमिरि थी अथई, अछो मथो अछूं मुछूं अछूं ॾाढ़ियूं ॼण अटे जे थाले में किरियो हुई, त बि शादी न थी अथई। तुंहिंजी उमिरि जा पोइ पंज कुराड़ियूं मारियो, वरी ॿियूं शादियुनि जूं तयारियूं पिया कनि। हे अञा ईअं बि थो थिए, ज़ाल सां न सुम्हंदो। न बाबा न कोलाचार कोन्हे, हलो तूं हलो। न न न न ईअं न कर न, ॾिस मां ॿाहूं थो ॿुधाए, मूंखे न छॾ, मां हरू भरू मारिजी पवंदुसि। मां हिते सही आयुसि, मिंथ थो कयाई। चङो चङो बेटा धूड़ हिते पा ॿुधो, तुंहिंजो न हितां आवाज़ ॿाहिरि वियो त ॿई सम्झ सुक। अड़े भला हिकिड़ी ॻाल्हि त मूंखे ॿुधाए, पुलिस मूंखे पकड़ण जे लाइ मुंहिंजे घर ते छापा त कोन आया? पुलिस रुन ॿार ॾिनो आहे, होॾे ॿियो सॼे ॻोठ में अफरा तफरी आहे। तोखे ॻोल्हींदा था वतन, हथ अची विया आहिनि त पोइ अलाह बचावई। बाक़ी तोखे त मां पकड़ाईंदुसि इंसान जे रूप में। हैवान हैवान मुंहिंजो दीदा दर में मुंहिंजो वलण भाउ, मुंहिंजो मासूम भाउ अलाए कहिड़े हाल में हूंदो, अलाए किथे हूंदो, मां कीअं ॻोल्हियांसि। अम्मा तूं फिकर न कर, मामा वलू जिथे बि हूंदो न पूरो तर तपायूं वेठो हूंदो आहे। चुरण पड़ण जी कोशिश न कई, न त गोली सीधी पेटारी अनुसास। सासी साहब कोशिश कामयाब जी कुंजी आहे। गोली घुसी वई न त दोहारी भॼण में कामयाब थी थो वञे। अब आया ना उठ पहाड़ के हेठां। अरे वल्लू आवाज मटाए सघो लाई। हां कानून खां केतिरो भॼंदे? सिपाहियो वठोस, इहो ई वल्लू अथव। मुआंधा काथे आ वल्लू? भले 11-17 आवाज मटाए ॻाल्हा। वल्लू भली ज़न ने आवाज में ॻाल्हा, हुन जे आवाज में ॻाल्हा या हिन जे आवाज में ॻाल्हा, मां तोखे कोन छॾींदुसि। गिरफ़्तार कयोसि। किथे आ? मां सेठियाणी आहियां वल्लूअ जी भेण, मूंखे छो गिरफ़्तार कंदे? मां कहिड़ो ॾोह कयो आहे तुंहिंजो? ख़बर आहे तूं वल्लू आहीं। वल्लू मञ
न त मारे मारे मञाईंदो साईं। ही सेठाणिया वल्लू ना है। मूंखे ख़बर कोन्हे अदो वलू केतिरा ॾींहं थिया आहिनि घर आयो ई कोन्हे। भाई वल्लू घर अचे त हुनखे चइजां इज़त सां थाणे ते पेश पवे न त मां तोखे अॻियां थो ॻोल्हियां। वल्लू तूं मुंहिंजे पोयां लिखियो बीठो आहीं। हल हल थाणे ते, हल थाणे ते। चलो तिवा जाओ अंदा मैं वल्लू ना आया मैं चिलकड़ी हथ कर तू चिलकड़ी आई त मां बि चिलकड़ो आं। कंगण पाए असांखे बेवकूफ़ नथो बणाए सघीं। हल वल्लू। ओ चल मुझे हथ वल्लू जा भाव मां चिलकड़ी आया उताया अंधे कानून के हथ कट दो साहब ही छोकरी आ छोकरी। अड़े अंधो मां आहियां त हां ज़नाना कपड़ा पाइण सां मर्द छोकरी ना ई थी वेंदो। हे वल्लू आ वल्लू। न साहब न न न ही वल्लू जी भाणे जी चिलकड़ी आहे चिलकड़ी। चिलकड़ी इन जो मतलब त मिशन फेल। जैसा हलो वापस हलो। एने ना हो एने हलो। ड्रामा सोप सीरियल मश्करनि जो ॻोठ जा तमाम एपिसोड हाणे ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा।